अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असां चैनल ते खुशामदीद। अॼु जी हिन वीडियो में असां ॻाल्हि कंदासीं यूनिवर्सिटी ऑफ सिंध पारां एमफिल एंड पीएचडी जी एडमिशन 2023 अनाउंस कई वई आहे। एमफिल ऐं पीएचडी में तक़रीबन डिसिप्लिन्स में एडमिशन्स अनाउंस कई वई आहे, जंहिंमें एनालिटिकल केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्री, बायोइन्फॉर्मेटिक्स, बायोटेक्नोलॉजी, बिजनेस एडमिनिस्ट्रेशन, कॉमर्स, फ्रेश वाइटल बायोलॉजी, जेंडर स्टडीज, जेनेटिक्स, ज्योग्राफी, जियोलॉजी, इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी, इनऑर्गेनिक केमिस्ट्री, इंटरनेशनल रिलेशंस, फार्माकोग्नोसी, फार्मेसी प्रैक्टिस, फिजिकल केमिस्ट्री, फिजिकल एजुकेशन, फिजिक्स, फिजियोलॉजी ऐं तक़रीबन खोड़ सारा डिसिप्लिन्स आहिनि, जंहिंमें एमफिल ऐं पीएचडी में एडमिशन्स अनाउंस कई वई आहे। पीएचडी में एनालिटिकल केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्री, बायोटेक्नोलॉजी, बिजनेस एडमिनिस्ट्रेशन, कॉमर्स, कंप्यूटर साइंस, क्रिमिनोलॉजी, इकोनॉमिक्स, एजुकेशन, इंग्लिश लिंग्विस्टिक्स, इंटरनेशनल रिलेशंस, इस्लामिक कल्चर ऐं ॿिया खोड़ सारा डिपार्टमेंट्स आहिनि, जिन्हनि में तव्हां पीएचडी में एडमिशन हासिल करे सघो था। एमफिल जे लाइ जेका प्रीरिक्विजिट्स रिक्वायरमेंट्स आहिनि उहे आहिनि त मास्टर्स 4 ईयर ऑफ एजुकेशन, तव्हांजी 16 ईयर ऑफ एजुकेशन हुजे, जंहिंमें जीपीए सिस्टम आहे तव्हांजी 2.4 मिनिमम जीपीए हुजे। अगरि एनुअल सिस्टम आहे तव्हांजो 50% मार्क्स हुजणु लाज़मी आहिनि। उन सां गॾोगॾु तव्हांखे एडमिशन टेस्ट ॾियणी पवंदी एमफिल जे लाइ, या त अगरि तव्हां वटि एनटीएस गेट सब्जेक्ट तव्हांजी क्लियर आहे तव्हां उन बेसिस ते बि अप्लाई करे सघो था ऐं पोइ तव्हांजो इंटरव्यू थींदो। पीएचडी लाइ 18 ईयर ऑफ एजुकेशन हुजे, एमएस एमफिल विथ मिनिमम 3 पॉइंट जीपीए, ऐं तव्हांखे कोर्स वर्क कंप्लीट करण खां पहिरियां तव्हांखे जीआरई सब्जेक्टिव ॾियणी पवंदी ऐं हुन में तव्हांजो मिनिमम 60% हुजणु लाज़मी आहे। तव्हांजी हींअर एडमिशन थी वेंदी ऐं ड्यूरिंग द कोर्स वर्क तव्हांखे सब्जेक्टिव जीआरई ॾियणी आहे। तव्हां उहा जीआरई क्लियर कंदा तव्हांजी रिसर्च वर्क जो अप्रूवल थींदो। इनमें अप्लाई करण जे लाइ जेके जनरल इंस्ट्रक्शन्स आहिनि उहे तव्हां DRGS डायरेक्टर रिसर्च ग्रेजुएट स्टडीज़ जी वेबसाइट ते वञी, जंहिंजो URL आहे drgs.usim.edu.pk, उते वञी ऑनलाइन अप्लाई कंदा ऐं हुनजो चालान आहे 3500 रुपए जो, 3500 रुपए जो चालान तव्हां पे करे HPL बैंक जे थ्रू कंहिं बि ब्रांच में तव्हां एडमिशन जे लाइ अप्लाई करे सघो था। ऑनलाइन पोर्टल जेको आहे रजिस्ट्रेशन जे लाइ ओपन थींदो 20 फरवरी 2023 ते, पोर्टल क्लोज़ थींदो 8 मार्च 2023 ते, ऐं तव्हांजी जेका एडमिशन टेस्ट आहे उहा 20 मार्च 2023 ते थी। उम्मीद था कयूं तव्हांखे इंफॉर्मेशन मिली वई हूंदी। यूनिवर्सिटी ऑफ सिंध पारां एमफिल ऐं पीएचडी जी एडमिशन अनाउंस कई वई आहे। मज़ीद अहिड़नि इंफॉर्मेटिव वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, त जीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो मां ताईं पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।